ठीक है रशीद इहो ॿुधाइजो त हिन वाक़े जी जेका FIR दर्ज कई वई आहे उहा सरकारी मुद्दत में कई वई आहे त इन हवाले सां तव्हां छा ॾिसी रहिया आहियो घर वारा जेके आहिनि घर धणी उन्हनि जी मुद्दत में इन FIR खे छो न दाख़िल कयो वियो आहे? ॾिसो जेकी सरकारी फ़रियाद हूंदी आहे उहा बनस्बत पुलिस जे चवण मुताबिक़ त हू जेको आहे वॾी पंहिंजो मज़बूत हूंदी आहे। ही 15 जो इंचार्ज आहे उन जी उन इहा FIR कटराई आहे ऐं इन इहो जेको समूरो मौक़ुफ़ हो जेको मां तव्हांखे पहिरीं ॿुधायुसि इहो FIR में उन ॼाणायो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे 4 अणसुञातलनि मथां अहिड़ी जेकी FIR आहे उहा सिविल लाइन थाणे जी थाणे ते जेको आहे उहे दाख़िल कई वई आहे। ठीकु आहे असां ॼाणणु चाहींदासीं इन हवाले सां वधीक त कल्ह जनाज़े जे मौक़े ते कहिड़ा मंज़र ॾिसण में आया लाड़काणे जे माण्हुनि जो हींअर छा सूरत हाल आहे छो जो यकीनन इहो वाक़ियो थियण खां पोइ शहर में ख़ौफ़ व राज़ जी सूरत हाल त बिखिड़जी वई आहे त इन हवाले सां पुलिस इन खे कीअं टैकल करे रही आहे? ॾिसो बिल्कुलु माना हर अख सोगवार ई ऐं सोग वारो माहौल हो जनाज़े टाइम ऐं सुबुह जो जॾहिं अहिड़ो वाक़ियो पेश आयो त उन वक़्तु ई सॼे लाड़काणे में ॼण सोग वारी सूरत हली पर जॾहिं जनाज़े में वॾे तादाद में लाड़काणे जा शहरी सिविल सोसाइटी पुलिस एहलकार रेंजर जा जवान जॾहिं ऐं ऑफिसर्स उते जनाज़े में हुया त सोग वारो माहौल हो ऐं यकीनन उन्हनि जा जेके वारस आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे जेके शहीद एहलकार जो जेको भाइर आहिनि ऐं उनजो वालिद आहे उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी गुज़िरियल ॾींहुं त उन्हनि जो चवणु हो त असांजो जेको पुटु आहे उहो शहीद थी वियो आहे भाउ जेको आहे शहीद थी वियो आहे ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो त बसि जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जेके आहे जल्द गिरफ़्तार कयो वञे त जीअं शहीद जो जेको खून आहे उन सां इंसाफ़ थी सघे। उन्हनि जे जेके वारस आहिनि उहे इहो पिया ॿुधाइनि चवनि पिया त असां जो जेको उनजो जेको वालिद हो उहो ॿुधाए पियो त मुंहिंजो पुटु जेको हो उहो उनजी ड्यूटी ही सुबुह जो 8 बजे ऐं हू 7:30 बजे घरां निकिरी वियो ऐं उहो 15 गश्त ते उनजी ड्यूटी ही जीअं ई निकितो त कलाक अधु कलाक जे अंदरि जेको आहे इहा ख़बर पई त उनखे शहीद कयो वियो आहे। बसि उन्हनि जे जेको वारस आहिनि उन्हनि जो इहो ई हिकिड़ो मुतालबो आहे त शहीद जे खून सां इंसाफ़ थिए ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ठीकु आहे वॾी महिरबानी रशीद असांखे टाइम ॾिनो ऐं असांजी नाज़रीन खे हिन मामले खां अपडेट कयो।